नाज़रीन, पाकिस्तान की मौजूदा मुआशी सूरत हाल में सऊदी अरब वरी सीड़पकारी जो ऐलान किया है। सऊदी शहजादे फहद बिन मंसूर अल सऊद इस्लामाबाद में सऊदी पाकिस्तान टेक हाउस कायम करण जो ऐलान किया है, जो गडियल इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी शोबन में कायम कल कंपनियों के विच में वापार के हथी दींदो। पाकिस्तान की मौजूदा माशी सूरत हाल में सऊदी अरब वही सीड़पकारी जो ऐलान करे छो है। सऊदी शहजादे फहद बिन मंसूर अल सऊद इस्लामाबाद में सऊदी पाकिस्तानी टेक हाउस कायम करण जो ऐलान किया। टेक हाउस जो क़याम गडियल इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी के शोबन में कायम कल कंपनियों के विच में वापार के हथी दींदो। सऊदी शहजादो फहद बिन मंसूर अल सऊद अलसा इंटरएक्टिव जो शरीक बानी पे है। ही कंपनी 2009 में पाकिस्तानी वापारी सलमान नासिर कायम कई हुई, जंहिंजूं आफिसूं रियाज़ से गॾु लाहौर में भी आहिनि। शहजादे फहद जनवरी में ऐलान किया हो तो संदसि कंपनी 1000 खां वधीक माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा फराहम कंदी। इन सिलसिले में 300 खां वधीक मनसूबा अवलियती बुनियादनि ते कायम कया वेंदा, जंहिंजी मालियत $100 मिलियन हूंदी। सऊदी अरब ॾुखे वक़्त में सदाईं पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में बेमिसाल दोस्तीअ जो सफ़र केतिरनि ई ॾहाकनि ते ॿधल आहे। $100 मिलियन जी सीड़पकारी पाकिस्तान जी हाणोकी कमज़ोर मुआशी सूरत हाल में हाकारी कदम साबित